अरे छे चाचा चाचा सबर ओ मुझे पुट के मारे ना पूरो करे अल्लाह छोरी गाल तो बुध ही जो छोटो टांटो लगो बाहर पे मुझे पुट के मारण लाए तो ॾिठो तो कोन उन्हनि खे सोडो लट खणी गामण के सॼे गोठ जे घिटिन में फेराए पियो। इहो सॼो तमाशो न मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आई आहियां। हाय हाय मोइन गामण के खुटी केड़ी खयो आ जो इन खखर में वनी हथ विधो तस। चाचा सां जी टंग बनी छड़ी सोडे तो भाजी पेस हिकड़ी बई बाबा मारे से तो अल्लाह साईं तो रहम कजाए हाने जोड़ो वधी वियो हाने गाल खराब थी वई। चाचा सवाल माफ कर जाए मां लठे गामो के पोड़ा पर निभागो निकलियो लठे से तो के लगी चाचा बचा तो है ना अब लगे थो त गोदो भजी पियो आ कुंभर या को डॉक्टर ॾिसे त पो खबर पई। हाय अल्लाह अकबर चाचा सवाल तू परेशान न थी मां का मोटरसाइकिल ॾिसां तो हलो ता शहर डॉक्टर ॾे अता सोडा चाचे गोथार को हड बद न भजी पियो जेस। हाँ यार तू सही तो चई चाचा सवाल हिम्मत कर चाचा सवाल हिम्मत कर अल्लाह खैर कर दो डॉक्टर ॾे हलो ता अल्लाह खैर कर दो अल्लाह बाबा छा थियो आहे तोखे? सोडा बाबा के छा थियो आहे? अदी सोडे का छाती पुछी तुंहिंजे पी के सोडा ई लठाइया। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।